चार सवाल अलामा राशिद महमूद सूमरो साहब जन खां पुछंदुसि। नंबर पहिरियों सवाल त प्रिया कुमारी जेका हिंदुनि जी न्याणी अगवा थी वई आहे उहा हिन वक़्तु ताईं छो न बाज़ियाब थी आहे ऐं उन जे पोयां कंहिंजो हथु आहे। नंबर ॿियो सवाल त जीडीए सां साईं जन बाक़ाइदे जंहिं हिसाब सां पीर पगारे जो बि तव्हां जलसो ॾिठो उन में ॾिसण सां लॻो त सिंध में हिकु नई उमेद जागी ऐं इन हवाले सां सवाल पुछंदासीं त पोइ उहो जलसो या उहो अव्हांजो जेको जोश ख़रोश जारी आहे या उहो चुप आहे। ऐं नंबर टियों सवाल त धाड़ेल हिन वक़्तु जंहिं सिंध में एक्टिव थी विया आहिनि रोडनि ते निकिरी आया आहिनि इन्हनि जे पोयां कंहिंजो हथु आहे। ऐं नंबर चोथों सवाल त सिंध में इनकलाब कॾहिं ईंदो। सो सभ खां पहिरियों सवाल मां राशिद साहब त हिन वक़्तु सिंध जी न्याणी जेका 2.5 सालनि खां लापता आहे प्रिया कुमारी, इहो केॾो अजीब हिकिड़ो मरहलो आहे हिकिड़ी क़ौम जे लाइ, पूरे मुल्क जे लाइ। दुनिया में कहिड़ो मैसेज वेंदो हूंदो हिकिड़ी मासूम ॿारड़ी जेका 2.5 सालनि खां लापता आहे ऐं कंहिंखां लभे कोन थी त रियासत ते छो चुप आहे। सभ खां पहिरियों त तव्हांजी महिरबानी भाउ हैदर, तव्हां मूंखे एज़ाज़ बख़्शो, मान बख़्शो, तशरीफ़ फरमा थिया। ॿी ॻाल्हि इहा आहे त बदकिस्मती मां चवां सिंध जी, पंहिंजी सिंधी क़ौम जी, या छा चवां त जेका सिंध सूफ़ियुनि जी धरतीअ सां पूरी दुनिया में ॼाती सुञाती वञे थी, जेका सिंध प्यार मोहब्बत पापोअ जी धरती सां सुञाती वञे थी, ही वाहिद उहो सूबो सिंध आहे जिते तमामु मसलक मौजूदु आहिनि, देवबंदी बि, बरेलवी बि, शिया बि, मज़ाहिब मौजूदु आहिनि, हिंदू बि, सिख बि, मेंगवाड़ बि, मारवाड़ी बि, ईसाई बि। लेकिन ॿियनि सूबनि जे अंदरि तव्हां ॾिसो त मज़हब जे नाले ते छा पियो थिए, मसलक जे नाले ते छा पियो थिए। असां वटि अल्हम्दुलिल्लाह हर हिक खे इज़त सां एहतराम सां जीअण जो, रहण जो, मुंहिंजे मज़हब ऐं मसलक जे प्रचार जो हक़ हासिल आहे। लेकिन ॾींहों ॾींहुं असांजे सिंध जो हिकिड़ो नओं चहिरो पूरी दुनिया में मुतारिफ़ थी रहियो आहे। सिंध बाबा धाड़ेलनि जो शहर, सिंध बाबा क़त्ल गारतगरी जो सूबो, सिंध अगवा बराए तावान जो सूबो। बाबा ॾींहं जो बि न निकिरजो, घुमिजो बि न, अगवा थी वेंदो। मां सम्झां थो त हिकिड़ी प्लानिंग आहे, मनसूबाबंदी आहे जंहिंजे तहत इहो सभु कुझु थी रहियो आहे। पेरा खणंदव तव्हांखे इहे पेरा असेंबलीअ में वेठल भोतारनि सरदारनि नवाबनि जे घर में मिलंदा। घणनि माण्हुनि जो इहो इहा बि माना सोच आहे त इहे जेके अगवा जीअं प्रिया कुमारी जे हवाले सां त छा इन हवाले सां तव्हां का अहिड़ो एक्ट करे सभ खां वधीक सिंध जे अमन जे लाइ किरदारु मां अदा कयो आहे। मूंखां वधीक जेकॾहिं कंहिं कयो आहे त खणी अचो। वज़ीर आज़म साहब मौजूदु हो, वज़ीर आला साहब मौजूदु हो, तमामु विफ़ाक़ी वज़रा सूबाई वज़रा मौजूदु आहे, IG मौजूदु हो। उन जी मौजूदगी में सिंध जे अमन जी ॻाल्हि मां कई। कच्चे में जॉइंट ऑपरेशन जे लाइ सभ खां पहिरियों नारो मां हयो। धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कंहिं हिकिड़े लीडर जी का तक़रीर कंधकोट जे कच्चे में आहे त ॾेखारियो। मां तव्हांखे कंधकोट जे कच्चे जी तक़रीर खणी ॾेखारींदुसि जेका मां धाड़ेलनि जे ख़िलाफ़ कई आहे, रोज़ कयां पियो थो। सॼी सिंध में 12 ॾींहं सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो अमन मार्च मां खणी निकितुसि त सिंध में अमन अमान क़ाइमु करायो। ॻाल्हि इहा आहे त क़बाइली झेड़ा जेसि ताईं ख़तमु न थींदा, धाड़ेल कच्छ ख़तमु न थींदो। असल ज़िम्मेदार सिंध जा सरदार आहिनि जेका क़बाइली झेड़नि जे ख़ात्मे जे लाइ तारीख़ूं नथा ॾियनि। धाड़ेल चवनि था त क़बाइली झेड़ा ख़तमु करायो, असां बंदूकूं फिटी करण लाइ तयारु आहियूं, असां केसनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं। आख़िर सरदार तारीख़ूं छो नथा ॾियनि? पोइ धाड़ेलनि खे नियणी कोन्हनि, धाड़ेलनि खे पुट कोन्हनि, उहे चाहींदा त उन्हनि जूं नियाणियूं बि बंदूक खणनि। अच्छा, गवर्नमेंट खे किरदारु अदा करणो राशिद सूमर साहब हिन वक़्तु सिर्फ़ु इहो प्रिया कुमारी जे हवाले सां तव्हां जे दिमाग़ में कहिड़ो आइडिया आहे त छा करणु घुरिजे त प्रिया कुमारी बाज़ियाब थी वञे? प्रिया कुमारी सिंध जी नियाणी आहे, असां सभिनी जी नियाणी आहे। मां कंहिं हिकिड़े मख़सूस केस खे जेकॾहिं खणी करे सिर्फ़ु उन टॉपिक ते बहस कयां त उन्हनि सां ज़्यादती थींदी जेका उते उघाड़ा करे कुटिया था वञनि। उहो मासूम ॿार तव्हां खां विसरी वियो आहे, जेको मासूम ॿार उन सां धाड़ेलनि ज़िना करे वीडियो रिलीज़ कई, उन सां ज़्यादती न थींदी। सभु मुंहिंजा आहिनि, चाहे उहा हिंदूअ जी धीउ आहे चाहे उहा मुस्लमान जी धीउ आहे। मुस्लमान जो पुटु आहे, हिंदूअ जो पुटु आहे, जेको धाड़ेलनि वटि आहे उहो मुंहिंजो आहे, जेको सिंध जो आहे, सिंध खां ॿाहिरां खणी आयल आहे, उहो मुंहिंजो आहे। मूंखे हुनजे लाइ आवाज़ उठाइणो आहे, मां उथारियो आहे। प्रिया कुमारीअ समेत धाड़ेलनि वटि मौजूदु तमामु मग़वी बाज़ियाब थियणु घुरिजनि। मां धाड़ेलनि खे बि अर्ज़ु कयां थो, तव्हांजे हिन पेज जे ज़रिए अपील करियां थो धाड़ेलनि खे त अल्लाह जे कहर ऐं ग़ज़ब खां डिॼो। तव्हांखे मरणो आहे, क़बर में वञणो आहे, अल्लाह जे साम्हूं पेश थियणो आहे। ॿियो कंहिं ते तव्हांखे रहम नथो अचे, पंहिंजे क़बर ऐं आख़िरत जो फ़िक्र कंदे इन्हनि ग़रीबनि मां हथु कढो।
तव्हांजो पेट नथो भरिजे के सरदार जे पुट खे खणो, के MNA MP जे पुट खे खणो, के वज़ीर ऐं मुशीर जे पुट खे खणो। हिकिड़ो वज़ीर जो पुट कॾहिं ॿुधो अथव त को अगवा थियो आहे? कॾहिं SP जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं DSP जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं के कमिश्नर जो पुट ॿुधो अथव को अगवा थियो आहे? कॾहिं के सरमाएदार ऐं जागीरदार जो पुट ॿुधो अथव अगवा थियो आहे? छो ग़रीब आया पुट छो? सो मां धाड़ेलनि खे अपील थो करियां। ऐं ॿियो, सिंध हुकूमत आहे ज़िम्मेदार। वज़ीर आला सिंध खां वठी करे MPS ताईं धाड़ेलनि जा सरपरस्त इते वेठा अथव। ॻोल्हियो, इन्हनि में हथ विझो। 5 कलाक MNA साहब खे विहारियो, 5 कलाक MPA साहब खे थाणे ते विहारियो। जेकॾहिं प्रिया कुमारी आज़ाद अथे त मूंखे चइजो। तमामु ज़बरदस्त। GDA सां तव्हांजो हिकिड़ो गॾियल हिकिड़ो अलायंस हुयो जेको तव्हां माशाल्लाह कयो पिया। हिन विच में जीअं पीर पागर साहब जी तमामु ज़बरदस्त स्पीच आई जेका हिकिड़े जलसे में, ऐं अवाम सभु गॾु हुया। इन खां पोइ तव्हांजा कुझु रस्ता रोक कया विया ऐं तव्हां बि रोडनि ते आया, ऐं तव्हांजो बि पुलिस सां जेको कुझु उहो सभिनी सॼी सिंध खे ख़बर आहे त काफ़ी माण्हुनि में हिकिड़ो उत्साह पैदा थियो त सिंध में जेके बि बदअमनियूं आहिनि, बेरोज़गारी आहे, सिंध में कब्ज़ा खोरी आहे, सिंध जा जेके बि ॿिया हक़ मारिया विया आहिनि, इन्हनि जे लाइ हाणे कोई आयो आहे जेको आवाज़ु उथारे थो। पोइ इहो वरी चुप थी वई आहे, इन जी छा वजह आहे? बुनियादी वजह जेको मां सम्झां थो मूं वटां त छा वजह आहे, मुंहिंजी जमात वटां छा वजह आहे, उहो रमज़ान मुबारक जो मुक़दस महीनो आहे। रमज़ान मुबारक एहतराम में रमज़ान में तरावीहूं, रोज़ा, इबादतूं, छो त असांजी असल क़ुव्वत, असल ताक़त ओॾां मिलणी आहे। दुआउनि जो दर जेकॾहिं तव्हां बंदि कंदव त पोइ तव्हांखे उहा रूहानी क़ुव्वत ऐं तस्कीन त न मिलंदी। इन करे JUI जेको ख़ामोश तव्हांखे नज़र पई अचे, उनजो सबबु सिर्फ़ु रमज़ान मुबारक जो एहतराम, तरावीहूं, रोज़ा, इबादतूं, ख़त्मुल क़ुरान, मस्जिदुनि जो आबाद थियणु। हर हिकु माण्हू जेको सॼो साल बि मस्जिद नथो अचे थो त ज़ाहिर आहे दर्स क़ुरान वग़ैरह ज़्यादातर असांजा माण्हू उलमा आहिनि। ईद खां फ़ौरन पोइ तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर नए जोश सां, नए जज़्बे सां, नए वलवले सां असां रोड ते नज़र ईंदासीं। कल्ह मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान साहब ऐलान बि कयो आहे त असां अवामी असेंबली हणणु वञूं पिया। हाणे फ़ैसिला ऐवाननि में न मैदाननि में थींदा। उन में 3 सब्जेक्ट असां रखिया आहिनि। 2 मई ते असां कराची में तमामु वॾो मिलियन मार्च करणु वञूं पिया। हिकु जेको सिंध सां ज़्यादती थिए पई, मुल्क में इंतख़ाबात चोरी कया विया, चोर दरवाज़े सां माण्हुनि खे मैंडेट ॾिनो वियो। ॿियो जेको फ़लस्तीन में कुझु थिए पियो, गज़ा में जेको कुझु थिए पियो, 30,000 खां वधीक शहादतूं थी वियूं आहिनि। पूरी आलम इस्लाम जे कन ते जूअं तक न थी रही, गाह खाई रहिया आहिनि मासूम बच्चा। उन असांजे तहरीक में हिकिड़ो सब्जेक्ट हितों जो अमन अमान, हितों जा इंतख़ाबात, चोर दरवाज़े सां आयल माण्हुनि जो जेको आहे उहो रस्ता रोक, हितों जे माण्हुनि जा मसाइल, ॿियो गज़ा जे मज़लूम मुस्लमाननि जे लाइ आवाज़, ऐं टियों ख़त्म नबूवत जे हवाले सां जेको सुप्रीम कोर्ट हींअर गैर ज़रूरी जजमेंट ॾिनी आहे, उनखे बि असां उन पंहिंजे तहरीक जो हिसो बणाईंदासीं। ऐं इंशाअल्लाह 2 मई खां कराची खां हिकिड़ी नई तहरीक तव्हांखे। अच्छा, टियों सवाल त धाड़ेल जंहिं हिसाब सां हिन वक़्तु कुझु ई ॾींहंनि में फौरी तौर ते जीअं ई इलेक्शन खां पोइ रोडनि ते निकिरी आया आहिनि, जंहिं कमांड सां गॾु कमु कनि था, या जंहिं अंदाज़ जंहिं पक सां त ॼण माना असांखे कुझु थियणो ई न आहे, त इहो छा वजह आहे? हिन जे पोयां कहिड़ा अथनि? केरु हिननि जे पोयां? सची ॿुधायांव तव्हांखे हिन जो जवाबु, ॾाढो ज़बरदस्त सवाल कयो अथव। हिन वक़्तु जो सभ खां अहम तरीन सवाल आहे त अचानक धाड़ेल खां आसमान मां लथा, ज़मीन मां निकिता, काॾो आया? जो रुॻो बदअमनी वधी वई आहे, स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे, वटसड़ थी वई आहे, आहे छा? आहे छा? हाणे त इहो त नोगो एरिया आहे सिंध न। छा आहे ॻाल्हि? इहा आहे त भोतार साहिबान करोड़े रुपया ख़र्च कया इलेक्शन में, ऐं अवाम उन्हनि खे वोट न ॾिनो। उन खां पोइ उन जे लाइ ठपेबाज़ी करे जाली तरीक़े सां उन्हनि खे खटरायो वियो। हाणे उन्हनि वॾेरनि, जीअं न माफ़ कजो माज़रत सां मां ॾाढो मुहतियात थी ॻाल्हाइणु चाहियां थो, लेकिन हालात ॾिसी करे मां एहतियात जो दामन छॾे रहियो आहियां। कंहिं वटि को पालतू जानवर हुजे ऐं उन मां बुखायल हुनखे रखे को 20 ॾींहं 25 ॾींहं 50 ॾींहं, ऐं पोइ हुन मां हथु कढे, ऐं पोइ उहो कीअं वञी झपटजंदो शिकार ते। त हे जेका हितों जा भोतार सरदार ऐं नवाब आहिनि, उन्हनि पंहिंजे पालतू टाउटनि मां रसा कढिया आहिनि
त वञो वञी आवाम जे मथां छिमटियो, आवाम खे वञी जेको आहे उहो रहिड़ियो, आवाम जो रतु वहायो, ताकी उन्हनि खे ख़बर पए त उहे असांखे वोट न ॾींदा त पोइ असां उन हशर छा कंदासीं। उहे इलेक्शन में असांखे मुस्तरद कंदा, ॿियो कुझु बि न आहे। इंतकामी कार्रवाई पई थिए, वॾेरा पाण कंदा त सोशल मीडिया जो ज़मानो आहे, मीडिया जो ज़मानो आहे, वाखा थींदा, ज़लील थींदा माण्हुनि जे साम्हूं, दुनिया जे साम्हूं, नेशनल मीडिया, इंटरनेशनल मीडिया। इन करे उन्हनि पंहिंजा पालतू जानवर छॾिया आहिनि जेका आवाम जे मथां झिपटिया आहिनि। सिर्फ़ु इन जी सज़ा ॾिनी पई वञे त माण्हुनि उन्हनि खे इलेक्शन में मुस्तरद छो कयो ऐं उहे पैसा ॾेई करे आरओज़ ऐं डीआरओ जे ज़रिए नतीजा तब्दील कराए असेंबली में छो विया, माण्हुनि जे ज़रिए छो न विया। आख़िरी सवाल तव्हां खां पुछंदुसि त हीउ हिकु अहम सुवालु आहे ऐं मां हिकु सिंध जे दिलेर सियासतदान खां हीउ सुवालु करे रहियो आहियां। सिंध में एट वंस टाइम जेके मसाइल साम्हूं आया आहिनि, जेके मसइला साम्हूं आया आहिनि, उहे सच ॻाल्हि इहा आहे त जेको मिडिल क्लास तबिको आहे उहो त सम्झ ख़तमु थी चुको आहे। हाणे या अपर क्लास आहे या लोअर क्लास आहे। छो त हिन वक़्तु जेके बिजली जा बिल या गैस जा बिल, बिजली जी लोड शेडिंग, गैस जी लोड शेडिंग या ओवरऑल जेके बि हिन वक़्तु असां जेकॾहिं काउंट कंदासीं त प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वेंदो, पर उहे मसइला कोन खुटंदा। त इन्हनि सभिनीनि मसइलनि जो हल इनकलाब ईंदो या न ईंदो? हीउ सुवालु तव्हांखे इन करे थो पुछां, तव्हां हिकु वॾी जमात रखो था ऐं तव्हां जी वॾे पैमाने ते हिकिड़ो आवाज़ु गूंजंदो आहे, माण्हू तव्हांखे फॉलो कंदा आहिनि ऐं तव्हां मां कुझु सिंध जा माण्हू स्पेशली एक्सपेक्ट कनि था त राशिद महमूद सूमरो कुझु न कुझु कंदो। त राशिद महमूद सूमरो इनकलाब आणींदो न आणींदो? मुंहिंजो जवाबु इहो आहे त जेकॾहिं मां इनकलाब जे लाइ हाणे निकिरां, मूंखे इहा पक आहे त हैदर क़ादरी त मूंसां गॾु हूंदो। छो त तव्हांखे मां फॉलो कंदो आहियां, ॾिसंदो आहियां, घणा परसेंट मूंसां सिंध जो आवाम गॾु हूंदो। ख़ौफ़ जा बुत जेसि ताईं आवाम न किराईंदो इनकलाब न ईंदो। लीडर खे सपोर्ट खपंदी, अवामी सपोर्ट खां बग़ैर इनकलाब नामुमकिन आहे। लिहाज़ा अवाम खे बीहणो पवंदो, उथणो पवंदो ऐं बंदूक खणण जी ज़रूरत ई कोन्हे, रॉकेट लॉन्चर रिपीटर खणण जी ज़रूरत कोन्हे, कंहिंजे कंध हलाइण जी ज़रूरत कोन्हे। हिन वक़्तु सभ खां वॾे में वॾो हथियार वोट आहे। वोट जी पर्ची अञा ताईं सिंधी माण्हू जेको आहे उहो बेनज़ीर इनकम सपोर्ट ते थो खपाए। वोट जी पर्ची अॼु बि माज़रत सां तव्हां सवाल ॾाढो ॾुखियो करे छॾियो। छहपरनि खे असां वटि ॾेई चांहि जे कोप ते था विहूं ऐं 5,000 ऐं 2,000 ते असां वोट जो सौदो था कयूं, गॾु 50,000 में मिले ऐं असां पंहिंजो ज़मीर 5,000 में खपायूं। इहा क़ौम इनकलाब आणींदी? तव्हां इन क़ौम मां इनकलाब जी उमेद रखा वेठा आहियो? पोइ इहे ई क़ौम तड़पंदी रहंदी, इहे ई क़ौम तबाह थींदी रहंदी। सभ खां पहिरियां मूंखे पंहिंजे घर खां इनकलाब जो आगाज़ करणो आहे। मुंहिंजी माउ तय करे त मूंखे हुकूमत जे ख़ैरात जा पैसा न आहिनि वठणा, या ख़ैरात जे पैसनि ते वोट न आहे ॾियणो। मुंहिंजी घरवारी तय करे, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी तय करे, हैदर क़ादरी ऐं राशिद सूमरो तय कनि त असां पंहिंजनि अमड़ियुनि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे 5,000 ते उन्हनि जे ज़मीरनि खे दर दर ते न लोड़ींदासीं, धिका न खाराईंदासीं सरकारी दफ़्तरनि जा। पोलियो जा कतरा पीअण जे लाइ माण्हू आहिनि, पोलियो जा कतरा न पीआरो त पुलिस ॿुधण जे लाइ 10 दफ़ा दर ते थी अचे। बेनज़ीर इनकम जा पैसा ॾियण जे लाइ मुंहिंजे अमड़ वटि ऐं मुंहिंजी न्याणी वटि पुॼाइण जे लाइ तव्हां वटि माण्हू कोन्हनि, ॿुधी नथा मरनि। 100 माण्हू बि जेकॾहिं कनि त सॼे महीने में पैसा विराईंदा। हज़ारे तव्हां वटि मुलाज़िम आहिनि ऐं हज़ारे मुंहिंजूं अमड़ियूं भेनर ऐं न्याणियूं हर महीने धिका झलींदियूं। असां ख़ुददार क़ौम आहियूं, असां बाग़ैरत क़ौम आहियूं, असां बाज़मीर क़ौम आहियूं? कॾहिं बि न। हैदर क़ादरी इनकलाब जे लाइ सभ खां पहिरियां बाग़ैरत थियणो पवंदो, बाज़मीर थियणो पवंदो। सिंधी क़ौम खे ख़ैरात जे रस्ते मां ॿाहिरि निकिरणो पवंदो, राशन जे कटनि मां ॿाहिरि निकिरणो पवंदो, वॾेरे खे पेरनि पवण खां ॿाहिरि निकिरणो पवंदो, भौतार जे दरवाज़े ते जुती घसण खां ॿाहिरि निकिरणो पवंदो। निकिरे, मां अॼु दावा थो कयां तव्हांजे चैनल जे थ्रू 10 लख माण्हू मूंसां गॾु निकिरनि सिंध जा। जेकॾहिं इनकलाब न अचे, आइंदा राशिद सूमरो जे मथां इत्माद न कजो। माशाल्लाह, अच्छा निकिरनि मूंसां गॾु आहे, पर तव्हां जा पाण जा बि त वॾा लखनि ते फॉलोवर आहिनि। तव्हां जॾहिं बि को जलसो कंदा आहियो, धरणो हणंदा आहियो त लखनि जी तादाद में माण्हू ईंदा आहिनि। जंहिं महिल मुंहिंजे ॼंग में आंसू गैस जो शैल लॻो त उन वक़्तु जेको आहे उहो सिर्फ़ु मुंहिंजो नज़रियाती वर्कर मूंसां गॾु बीठो हो। मां उन्हनि खे सलाम थो पेश कयां, ख़राज अक़ीदत थो पेश कयां। नज़रियाती वर्कर खां अलावा त कोई ॻोल्हींदे मूंखे नज़र कोन आहे। फाइट वारो जॾहिं वक़्तु मतलब सब अची विया, उन सब घर आ दवा न वञो, मुला जो मतो ख़राब माराई तो था के। थैंक यू सो मच, महिरबानी, थैंक यू वेरी मच। राशिद सूमरो साहब जिन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, 4 सवाल मूं पुछा, उन्हनि में यकीनन काफ़ी तमामु बहितर ॻाल्हियूं राशिद साहब जन कयूं ऐं उन्हनि में बिल्कुलु सदाकत बि आहे। त असां जॾहिं मुश्किल वक़्तु ईंदो आहे त पोइ हिकिड़ो त जलसो कंदा आहियूं, वरी हिकिड़ो खाइण पीअण वारो मामिलो हूंदो आहे, वरी हिकिड़ो वरी झेड़े झटे वारो मामिलो हूंदो आहे, मुसीबत वारो मामिलो हूंदो आहे। त मुसीबत में केतिरा माण्हू गॾु बीहंदा आहिनि।
सो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।